साथियों, आवां तव्हांजो दोस्त काशान। अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदसि लुंब जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। लुंब सिंध में थींदड़ केतिरनि ई गाहनि ऐं चारनि जो ज़िक्र सिंध जे सरमोड़ शाइर लतीफ़ ब पंहिंजे बेतनि में कयो आहे। जीअं मंझा लुंब लतीफ़ चए, चाउर कयो चाढ़ीन, पुलाव न पाणिया उमर आराड़ी सी। लतीफ़ जे हिन बेत में आयल लुंब जंहिंखे मारवी उमर जे तामन खां भलो थी चए, सो असल में हिकु गाह जो क़िस्म आहे। लुंब जो गाह अक्सर करे सिधिन ऐं ज़रख़ाइज़ ज़मीननि में थिए थो। लुंब ड्रेग में 1.5 खां 2 फुट थिए थो। लुंब जूं तीलियूं सनियूं पन सन्हा ऐं चोटी वटि चौमदार थींदा आहिनि। गाह जो ही क़िस्म माल लाइ तमामु घणो काराइतो ऐं वणंदड़ थींदो आहे। लुंब जे खाइण करे माल में खीर जाम थींदो आहे ऐं उन खीर में वरी मखण बि जाम थिए। उन करे मालवंद अक्सर करे चवंदा आहिनि त लुंब मखण जी चुंब, यानी लुंब खाइण करे मेहन ढॻियुनि मां मखण जी चुंब निकिरंदी आहे। हिन गाह खे मेहूं ॿकरियूं ऐं ढॻियूं जाम खाइनि थियूं। लुंब जे गाह में चोटी वटि सन्हड़ो अन्न थींदो आहे, जेको मालवंद अक्सर करे थरी ॾुकार जी मौसम में खाधे लाइ बि कमु आणींदा आहिनि।